नाम श्री हर सतनाम श्री वाहे गुरु बिलावल मिलाती जानदन गुरु मरदास साहिब जियो अष्टपदी गरुड़ ओंकार सतगुरु प्रसाद। गुर कया साकार कमावो गुर कया साकार कमाओ शब्द चीन सहज घर आओ साचे नाए वडाई पाओ आप न बुझे लोक बुझावे मन का अंधा अंध कमावे दर घर मल और कैसे पाओ हर जीव सेविए अंतर्यामी घट घट अंतर जिसकी जोत समानी सतनाम श्री हरि इस नाल क्या चले पैनामी। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री वाहिगुरु। अज बाणी आए टी पातशाही धन गुरु अमरदास साहिब जी अष्टपदी गरुड़ गुरु कया साकार कमावे। कार माना सेवा जेको गुरु चए वो तू कर असल में कमाई उहा ही आ उहा ही सच्ची सेवा है उही सचो किरता है जेको सतगुरु असां के पंहिंजे वचन जे माध्यम सां चवनि था। गुरु कया साकार कमावे शब्द चीन सहज घर आवे। और ॾिस तुंहिंजे घर में कीअं सहज जो गुण थो अचे। साचे नाए वॾाई पावे गुरु जे दर ते पंहिंजे पाण खे मान सम्मान जी चिंता न कंदो कर। गुरु जे द्वारा तोखे मान सम्मान पंहिंजे पाण ई मिली वेंदो। लोकनि जे मान सम्मान जी चिंता न कंदो कर। तू चई मां सेवा कया मूंखे मान भी मिले सम्मान भी मिले मुझी बड़ाई भी थे वडाई भी थे न। अगर मन में या आशा थे तो तुझी सेवा कीअं पूरी थींदी न। गुरु जे दर ते अगर तू लगल आई कंहिं कम लाइ या कंहिं सेवा लाइ मान सम्मान जी तो चिंता तोखे करणी कोन्हे। वो गुण तो तुझे अंदर में हुजे ही कोन। आप न बुझे लोक बुझावे पंहिंजी तारीफ़ पाण न कराए पंहिंजे पाण खे वॾो न सॾाए। मन का अंधा अंध कमाए तू ख़बर थी छा थो करे। गुरु महाराज चवंदा गुरु जे विपरीत थो वञी पियो। सेवा कंदे कंदे अगर मन में भाव अचे मुंहिंजो मान थे वॾाई थे सम्मान थे वॾियाई मिले तो तुंहिंजी सेवा कंहिं भी कम जी कान्हे। जपो सतनाम श्री हरि दर घर महल ठौर कैसे पावे। किए तोखे गुरु महल बख्शिश करे किए तुझे थाव ते बरकत बख्शिश करे। अगर तू निस्वार्थ सेवा करें तो पुरुषार्थ करें तो और गुरु आपे आप आणे तोखे बरकत बख्शिश करे तो सहज गुण बख्शिश करे तो इहा ही तो वॾियाई आ। गुरु जे नजर में तू हमेशा सम्मान जे लायक आ। लेकिन तू लोकनि जे हिसाब सां हलंदे त गुरु जे दर ते सेवा तू न करे सघंदे। तुंहिंजी सेवा काई भी कबूल कान्हे की। तंहिं करे गुरु जो वचन आहे कि गुरु का कया साकार कमावे। गुरु जो चवणो मन गुरु जो उपदेश मन कि गुरु जे दर ते या कंहिं धर्म स्थल ते पंहिंजे पाण जो मान सम्मान जी चिंता न कंदो कर। तू बस दातार जे लाड़े सां लॻो पियो हुजे। मान सम्मान जिते गुरु नानक खे करणो हूंदो सो पाण ई ज़रूर कराईंदो। बोल गुरु नानक देव की साच दरबार साहिब की।